संगत अस्सलाम वालेकुम। या अली मदद ही महबूब मुस्तफ़ा पाक जे रोज़े मुबारक जो अंदरियूं जेके छटिरियूं आहिनि उहो पासो आहे। दिलि चयो फ़क़ीरो अव्हांखे ज़ियारत करायां। मां हिते मथे एस मुबारक लिखियल आहिनि, अब्बास अल अब्बास, उन खां पोइ हसनैन हसनैन खां पोइ मौला अली अलैहिस्सलाम अली लिखियल आहे। अली खां पोइ उमर लिखियल आहे। उन खां पोइ अंदरियूं छटियूं आहिनि, माना हीअ तरफ़ थी वेंदो उतरियों पासो, महबूबनि करीमनि जो उतरियों पासो। ॿुधो आहे त महबूब जे क़दमनि में, महबूब जा क़दम पाक ओभर जे पासे आहिनि। ॿुधो आहे त सिंध महबूबनि जे क़दमनि में आहे। मदनियारा सरदार असांजी सिंध खे आबाद रखजांइ, मदनियारा सरदार बाज कजांइ। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, मौला मदनियारा सरदार जे सदके असांजी सिंध खे गुरबत मां कढ, ज़ालिमनि जे चंबनि खां बचाए सिंध खे। मुंहिंजा मौला सिंध खे आबाद रख, मुंहिंजा सिंध खे आबाद रख। उन खां पोइ सरकार महबूब मुस्तफ़ा पाक जो इस्म मुबारक थो अचे, मदनियार सरदार जो इस्म ख़ासि, मालिकनि जो इस्म थो अचे। उन खां पोइ माशा अल्लाह लिखियल आहे, या कुझु ॿियो अलाह साईं जो इस्म आहे, ऐं ॿियो कुझु लिखियल आहे। अलिफ़ आहे, मुंहिंजे ख़्याल में मीम आहे, सीन आहे, इहो कुझु लिखियल आहे। ऐं हीअ आहिनि, हीअ मथे गुंबद मुबारक आहे, उनजी मथी नील मुबारक आहे। ऐं नाज़रीन, तव्हांखे अर्ज़ु कंदो ॿुधाए थो हलां त राति जो महबूबनि करीमनि जे रोज़े मुबारक खे लाइटूं न आहियूं अथनि, नीलनि खे लाइटूं आहिनि। सरदार पाक जे गुंबज़ पाक खे ॿाहिरां लाइटूं हाणे रोशन कबो आहे न, उहे न कयूं अथनि। ऐं सरकार अलाह साईं जे इस्म मुबारक खां पोइ अबू बकर लिखियल आहे। ऐं उन खां पोइ मुंहिंजे ख्याल में आहे, अखर सम्झ में नथा अचनि, हसन लिखियल आहे या उस्मान लिखियल आहे। उस्मान से सवाब ऐन से सवाब मीम अलिफ नून। उन खां पोइ हसन लिखियल आहे। ऐं पोइ जेको आहे, ही सिजल थियारी नमाज़ महबूबनि जे पासे ॾऊं सरदार जूं अंदरियूं छटियूं जेके आहिनि उन्हनि पासनि में असां पढ़ी आहे। ही सॼी मखलूक आहे, ही टुटण जी न आहे। ॿुधो आहे त मस्जिद नबवी में सिर्फ़ु अंदरि, ही मस्जिद नबवी आहे, महबूबनि करीमनि जी मस्जिद आहे। हीअ सिर्फ़ु अंदरि मस्जिद में। नाज़रीन, ही नालो जेको लिखियल आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में अलिफ नंढो अलिफ वॾो अबू हरी तरह अलाए छा लिखियल आहे, सम्झ में असांखे नथो अचे। गुलनि वारा अखर आहिनि अरबी में। सरकार जो अंदरूं ज़ियारत वारा माण्हू जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे अंदरूं वञनि था पिया। ऐं महबूब करीम सरदार पाक जी हीअ आहे मस्जिद नबवी। मस्जिद नबवी में लख शुक्र उन मालिक जा जो छटियुनि जे पासे रहूं, अंदरियूं जेके छटियूं आहिनि जेके सरकार जे उतरे पासे खां आहिनि, लख शुक्र मालिक जा जो 3 नमाज़ूं मूंखे नसीब थियूं आहिनि। महबूबनि करीमनि जे उतरे पासे खां सरकार ॾे मुंहुं करे सजदा नसीब थिया। हाणे हीअ मस्जिद आहे, सजल थी नमाज़ खां पोइ माण्हू सभु निकिरनि था। सरकार जे वॾो शान आहे, जीअं अलाह साईं फरमायो आहे त इबरत वठो मुंहिंजी, उहा इबरत वठणी आहे त मुंहिंजे ख़्याल में वॾी में वॾी इबरत हिते आहे।
वॾे में वॾी इबरत जेकी आहे महबूब मुस्तफ़ा पाक जे रोज़े मुबारक जे अॻियां पोयां हीअ दरवाज़ा आहिनि संगत, हीअ दरवाज़ा पाक आहिनि, हीअ गेट आहे, हीअ गेट आहे, हीअ सोनेरी गेट आहे, सोनेरी गेट आहे। हिते कंहिंखे धिको अचे थो पियो त उहो तो माफ़ियूं वठे, जंहिंखे धिको लॻे थो उहो तो माफ़ी वठे। इहो आहे सरकार जो गेट मुबारक आहे, हीअ गेट आहे, हीअ गेट गॾु आहे, हीअ बि गेट आहे जेको मां छॾे आयो आहियां। सुभान अल्लाह जो रंग आहे। हीअ सरकार जी उहा हिसो पाक आहे जंहिं हिसे पाक में महबूब करीम आहिनि, सरदार पाक हयातुन नबी ज़िंदा सरदार काइनात खे हलाईंदड़ चलाईंदड़, जंहिंजे करे काइनात ठाही वई। अल्लाह जी ज़ात फरमाए मुंहिंजा महबूब मां तोखे न मोकिलियां त काइनात ई न ठाहियां। काइनात ठही सरदार जे करे आहे, काइनात ठही सरदार जे करे आहे। हे उन सरदार पाक जो हरम पाक आहे, उन महबूब जो सहन पाक आहे। हीअ मखलूक आहे जेकी निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिती आहे संगत, हीअ अखि खुटी वेंदी मखलूक न खुटंदी। अंदरि हे ॿाहिरि छटियूं आहिनि, सिर्फ़ु अंदरि असां ॿुधो आहे त सिर्फ़ु अंदरि मस्जिद नबवी में 8 लख माण्हू हिकु टाइम ते निमाज़ पढ़े थो अंदरि मस्जिद में। ॿाहिरियां जेकी मखलूक निमाज़ पढ़े थी रोडनि ते महबूबनि जे छटनि जे हेठां, उहा अलॻि आहे। ऐं ॿाहिरि रोडनि ते किथे बि निमाज़ जो टाइम थिए थो उहा निमाज़ थिए थी। काबतुल्लाह शरीफ़ में बि ईअं ॾिठोसीं रंग, ऐं हिते बि महबूबनि करीमनि जो रंग जेको आहे जेको ॾिठोसीं सुभान अल्लाह जो रंग। हिकिड़ो रंग अलाह साईं जो अहिड़ो सम्झ में आई ॻाल्हि, ही दरवाज़ो पाक आहे जिथां छॾींदा आहिनि अंदरि, ऐं असां ज़ियारत करे अॻु में बि वीडियो तव्हांजे लाइ मां रखियो हो, महबूब जे हुज़ूर जो वीडियो, सरदार जो हुज़ूर आहे। हाणे माण्हू सभई सलातुनि सलामनि ते था वञनि पिया। हीअ मखलूक आहे, हीअ मौला जी मखलूक आहे। हीअ अखि फुटी वेंदी मखलूक न फुटंदी संगत, अखि फुटी वेंदी मखलूक न फुटंदी मौला जी। हाणे मुंहिंजे ख़्याल में त हिकु ई लगातार तव्हांखे हीअ वीडियो ॾेखारियां, सरकार जी ज़ियारत बि कयूं, सलातूं सलाम पढ़ूं रोज़े पाक ॾे। हिन टाइम जो हर निमाज़ खां पोयों छॾींदा आहिनि, हर निमाज़ खां पोयों सरकार जी ज़ियारत नसीब थींदी आहे। मखलूक हिते कमु उहो आहे त जेॾो तुंहिंजो नाम बाज वियो ॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नालो विर्द थिए थो। भिटाई साहिबु चए थो महिरबानी बि ओतिरी थो घुरां मां तव्हां खां, जेॾो तुंहिंजो नाम बाज वियो ॾियाई मङा रे थुंगी थूणे तूं छपर तूं छा उजाड़ो कां तोखे मालूम सभु की। हीअ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो रोज़ो पाक, सरदार जो रोज़े पाक ॾे हेठों लाइटूं घटि आहियूं अथनि, न त हेठों लाइटूं लॻनि हा, लॻणु खपनि हा, पर असांजो छा वञे। इहो सॼो रंग महबूबनि जो आहे। मुंहिंजा मालिक करीम सरदार असांजो नाक़िस कुला वधीक पाण थो ॼाणे पंहिंजे रंग खे। हीअ आहे सरकार ॾे हलण जो उन्हनि जेको तरीक़ेकार ठाहियो आहे, उहो आहे सरदार ॾे हलण जे लाइ। हीअ मखलूक सभु वञे थी, घणो करे निमाज़ पढ़ण खां पोइ हीअ सॼी ख़ल्क़ सरदार जे ज़ियारत जे लाइ अंदरि वेंदी आहे। मुंहिंजे मदाइन जी कल्ह पिरियां पेई कॾहिं कोसा न थिया, ॾोरा पोइ ॾेई साजन सभई ढकियूं ढोल ढिलायूं। वञी छो वणकार हिते न ॿोली हो त लतीफ़ चए ॿारो चो बेपार थी सती बद संदरो फिर त पुनो थी पार तूं नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो। साईं तव्हांजो नालो मां बिस्मिल्लाह इंटर साहिबु बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। तव्हांजो नालो साईं? साईं मांजो नालो आहे मदद फ़क़ीरा जाफ़री आहियां शिकारपुर जो। शिकारपुर कहिड़े पासे वेठा आहियो? साईं शिकारपुर शहर में साईं बाबा वेठा। शहर में मां बि वेठो आहियां शिकारपुर में।
बस हाजी लतीफ़ शाह में वेठा हो असां वरी भेटाई कॉलोनी डॉक्टर साहब जे बंगले जो वरियो जी बिस्मिल्लाह ज़ियारत करे अचूं हाँ सी दुआ में याद बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मां हे यूट्यूब चैनल आहे उन ते रखंदो आहियां हाँ सी तो असां के भी हा वीडियो असां के भी जी वीडियो तूं वीडियो खोल न मुंहिंजो हो यूट्यूब खोल ॾसें त हे मां वीडियो रखंदुमि तव्हां को जेको मां पुछा कई आहे न जी भई ॿाहिरियां मुल्क बि ॾिसंदा मुंहिंजे चैनल खे हो डेटा खोलिए हाँ सी वो खुलियल अथसि हा खुलियल आहे त पोइ यूट्यूब आहे हे जी सर थोरो सिधो करे जी ॼाण मूंखे घटि थी वियो मां कयां भाॻ थिए सभु दुआ कंदासीं असांखे बि ईअं चैनल में हलाइजे हलाईंदुमि न महिरबानी अब्दुल सत्तार मीरबर सतार महिरबानी ठीकु आहे बिल्कुलु हाणे हे वीडियो अची वियो मां अॻु में रखियो आहे हिकिड़ो काबत लाइ जा बि मदीने वारे सरदार जे रोज़े मुबारक जा बि हाणे इहो गाड़ी टिकड़ी खणंदी न जी मुंहिंजो चैनल खुली ईंदो कहिड़े गाड़ी टिकड़ी के हणो पोयों जंहिंमहिल हलंदी पोइ हिते वहीं हलियो सही आहे ठीकु आहे सही आहे पोइ हिते वहीं हलियो उहो हिन गणंदे हिनखे सही हिन गणंदे न पोइ वरी इहो हिन गोलड़ी गणंदे सही आहे ठीकु आहे हेमो जो नालो हिते निकिरी ईंदो सही आहे बसि पोइ तुंहिंजो इहे वीडियो हिन में आहे असां बि अची वियासीं हिन में हा न हाँ अची वियो तव्हां ठीकु आहे बिस्मिल्लाह दुआनि में यादि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह संगत आया आस थियाम ॿारो चा भंभोर में पसी पर पुनूअ जी नहसी नेरनि ठड़ियाम बूंदर गुज़रियाम सुखन शाखूं कढियूं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सरदार सुभान अल्लाह हक़ मुंहिंजा हादी हक़ मुंहिंजा सुहिणा हाय 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 मुंहिंजा हादी पाक सदको अञा तुंहिंजे नाले तां काइनात जो सॼो रंग तुंहिंजे हवाले आहे मुंहिंजा सुहिणा सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह संगत असांजो ख़्यालु इहो आहे त जेकर जीअं नीला रोशन आहिनि ईअं सरदार पाक जे रोज़े पाक जे हेठों बि पासे सां लाइटूं हुजनि त सरकार जो रोज़ो मुबारक बि बसि पाण थो ॼाणे मालिक मौला पाण थो ॼाणे पंहिंजे रंग खे असांखे ज़ारी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन वला आले सय्यदना मुहम्मदिन मुबारक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन वला आले सय्यदना मुहम्मदिन मुबारक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन वला आले सय्यदना मुहम्मदिन मुबारक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन जैसी जी आरी तैसी हादी रखिजे हिज़ में मोहताजी मखलूक जी कादिर मकारी अर्ज़ी अब्दुल लतीफ़ खे हिकु वेल न विसारी पियारी दरां पाज़ी पंहिंजी हे मुंहिंजा साईं चङनि सां चङायूं त ईअं हर को होए पर तो जीअं करे न कोई बुरनि सां भलायूं मुंहिंजा हादी तूं असांखे ढकियो आहे तुंहिंजा करम आहिनि तुंहिंजा अहसान आहिनि अणगणिया अहसान हादी तुंहिंजा काइनात सॼी ते हे मुंहिंजा साईं सॼी काइनात खे भाले पाले थो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद वअला आलि सय्यदना मुहम्मदिन मुबारक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन वअला आलि सय्यदना मुहम्मदिन मुबारक वसल्लम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हितां ज़ियारत महबूब करीम जे रोज़े पाक जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ही सोना दरवाज़ो पाक आहे
ही दरवाज़ो पाक है सोना मुझे महबूब करीम सरदार जो सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह सलात व सलाम अलैका या हबीब अल्लाह सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। अंदरों रोज़े पाक जी ज़ियारत तव्हां खे करायां। अल्लाह से फरमायो मुझा महबूबा जे ॿियो कोई भी सलवात मुबारक तोते न पढ़े तो मां ऐं मुंहिंजा मलाइक पढ़ूं था तोते सलवात। कोई न पढ़ण वारो न हुजे पढ़ण वारो न हुजे तो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। मेन दरवाज़ो जितों ज़ियारत थींदी आहे अंदरि हाय हाय करीम मौला तूं अहिड़ा कर्म कया जो महबूबनि करीमनि जी ज़ियारत नसीब कराई। हे मुंहिंजा सोना तुझे नाम तो सदके वञा काइनात खां वधीक सोना काइनात के सूंह तो वटों मिली काइनात के सूंह ज़री ज़री तो वटों मिली। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी सूंह खे भी महबूबनि जी करीमनि जी सूंह खां 40 हिसो मिलियो तो सरदार पाक छा सोना हूंदा। हे मुंहिंजा हादी हे मुंहिंजो हादी मां हदीसनि में लिखियल आहे त 1 मण 10 किलो महबूबनि सॼी ज़िंदगी में अन्न वापरायो आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। हाजी गुलाम मैसर जो तो छा मां छा तुंहिंजी नात सजण सुभान अल्लाह सुभान जंहिं रात सा रात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठी आलम ते बरसात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तुझी आमद रंग लायो तुझे जलवन जोड़ बणायो तुझे जलवन जोड़ बणायो हर हू रखवाई बात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जह रात सा रात सजण सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह हक दस्तगीर हक सोना हक मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा पाक सरदार हक मुंहिंजा हादी हक मुंहिंजा हादी हक मुंहिंजा हादी सरदार हक मुंहिंजा हादी शहनशाह हक अला जा महबूब हक अला जा महबूब हक अला जा महबूब हक मौला जा महबूब सरदार तुझे नाम तो सदके वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आयो सरदार सजण सरकार थिया दीदार सुभान अल्लाह जॾहिं हमदम आयो महरम थिया हुबकार सुभान अल्लाह भया लबलाल सदा सरहाल सॼो संसार सुभान अल्लाह मारियो मोए गन झुकियो जो भन थियोसि सिंगसार सुभान अल्लाह वैसे गुमान खानी के खान फाथल निजार सुभान अल्लाह मीरबर मर इहो थी दर चवे सत्तार सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह अस्सलाम वालेकुम या हबीब अल्लाह अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह अस्सलाम वालेकुम الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا رسول الله السلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام ये मालकन जा इसम मुबारक लिखियल सभई इसम सरदार जा नाला मुबारक जेके क़ुरान में अल्लाह से ॼाणाया अथनि सॼा नाला मुबारक आहिनि
सरदार जे नालनि मुबारकनि जी ज़ियारत कयो। बिस्मिल्लाह, नाला मुबारक आहिनि अंदरि महबूबनि जे वेझो। सलात वसलाम अलैहि या रसूल अल्लाह। महबूबनि जो रोज़ो मुबारक वेझो आहे। ॾिसण वारा सभई सलवात पढ़ो। अलाह जी ज़ात जे जेके वीडियो ठाहियो आहे, इन वीडियो में बि अहिड़ो आहे ॼण रूबरा हिकिड़ी सलवात मुबारक पढ़िजे त रूबरा ज़ियारत नसीब थिए थी। तव्हांखे लख मुबारकूं आहिनि जो सरदार पाक जी ज़ियारत हिन वीडियो ज़रिए कयो था। हीअ बि ॾिसण बि अधु हज आहे, अधु सम्झो उमिरो आहे। अलाह साईं इहे सहूलियत करे छॾी काइनात खे वेठो अखियुनि सां माण्हू घरु वेठे ॾिसे। सलात वसलाम अलैहि या रसूल अल्लाह। महबूबनि जो रोज़ो मुबारक नज़दीक अची वियो आहे। सभई सलवात मुबारक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल 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 अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सभई सलवात मुबारक पढ़ो। महबूब करीम जो रोज़ो मुबारक आहे साम्हूं। सलात वसलाम। हे ॼारियूं मुबारक आहिनि जंहिं ते सोनहरी अखर लिखियल आहिनि, सोन जूं ॼारियूं आहिनि। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो रोज़े मुबारक। सलात वसलाम। सलाम सरदार अव्हांखे, सलाम सरदार अव्हांखे, सलाम सरदार, सलाम सरदार। सरदार पाक जन बि मूंखे सलाम ॾिना आहिनि। सरदार पाक अव्हांजी ख़िदमत में पेश कयासीं। मुंहिंजा हादी असांजो हेड मास्टर आहे जावेद अहमद मंगजो साहब ऐं ॿिया जन जन सलाम ॾिना आहिनि। मुंहिंजा हादी पाक अव्हांजी ख़िदमत अक़दस में पेश। सरकार इन्हनि सभिनी जन चयो आहे त असांखे ज़ियारत नसीब थिए। महबूब घुराइनि, मुंहिंजा मौला उन्हनि खे घुरायो, हादी पाक घुरायो। तव्हां पंहिंजो हुज़ूर जो दीदार करायो फ़क़ीरनि सभिनी खे। आशिक़नि जे सदक़े हिन गुनाहगार ते बि करम फरमायो, हिन गुनाहगार ते करम फरमायो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। संगत ॼारियुनि मुबारकनि जी ज़ियारत कयो। सरकार जे रोज़े पाक खे ॿाहिरों ॼारियूं आहिनि। सरकार जे रोज़े पाक खे ॿाहिरों ॼारियूं आहिनि। सलात वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल 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 अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। सलात वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम सलात वस्सलाम अलैका या हबीब सलात वस्सलाम या रसूल अल्लाह। सलात वस्सलाम या रसूल या हबीब अल्लाह। Arkadaşı gördüm mesela.
Geçen görüştük. Bugün şimdi tek sahabı मुंहिंजा सरदार क़बूल फरमायो पंहिंजी बारगाह में असांजा अर्ज़ पंहिंजी बारगाह में क़बूल फरमायो साईं हीअ निकिरण जो ॿाहिरि निकिरण जो रस्तो उन्हनि ठाहियो आहे बाक़ी त हरम शरीफ़ हलियो वियो हीअं जन्नतुल बक़िया जे पासे ॾे मुल्क मौला जो अस्सलाम अलैकुम या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह बिस्मिल्लाह या आली मदद